ज़मींदार मां अड़ी आऊं यार 6 महीनू थियो आहे अची जो पैसा ॾियण लाइ तयारु कोन्हे बाक़ी अचे थो ज़मीन ते कमु ॾियो हाणे अचे त पुड़ी ॾियां थो अहिड़ी जो यादि कंदो कम कर बाबा छा जो कमु कयूं विया फनेगा न ॾे ज़मीन जा पैसा न पियो असां कमु करे करे अंधा थी विया 6 महीनू थियो आहे ॿार बुक ते वेठा आहिनि तव्हां मुछ खे ईअं वटे ॾियो हारी तूं थोरो ज़ुबान संभाले ॻाल्हाए हारी छा मतिलबु यार तव्हांजा हारियूं त तव्हां बुख मरींदो या ॿिए ते वादी त एशियो में वादी फठ कयो वेठा आदी वसी टंग ॻाल्हाए तो चाह पियो यार कढी थींदो ज़मीन मां कढी छॾ हूअं बि कहिड़ा पैसा थो ॾी हिते कमु करे कंद त छा घणा पैसा आहिनि बाबा तूं ॿुधा तूं 6000 रुपया रेल यार मथे महीने खां ॾे न पोइ कॾहिं ॾींदे अॼु ॾींहुं छा जो आहे आचर जो ॾींहुं आहे छा जो ॾींहुं आहे आचर नालो न वठ छो बाबा आचर नालो न पुछी पाण तो वरी आचर नालो न वठ आचर नालो न वठ मां चवां पियो भला थे छा थो तोखे आचर सां आचर मुंहिंजी माई भॼाए वियो माई भॼायो त पोइ हुन में बाबा मुंहिंजो कहिड़ो ॾो आहे पुछी थो ॾींहुं त मां ॾींहुं ॿुधाईंदोमांइ छा जो ॾींहुं मूंखे कहिड़ी ख़बर चवे पियो आचर ॾींहुं आचर न वठ आचर घणो फनिंग न कर फनकारी न कर मां हिकिड़ी धक में बुको वेंदो साईं वॾी पर थी ॻाल्हि पंहिंजा पैसा मिली वेंदा कॾहिं मिलंदा बाबा ॾेई वठ न पैसा ॾेई वठ बाबा पैसा मिलनि था ज़मीनदार से ईअं न आहे ॻाल्हाइबो बाबा कीअं ॻाल्हाइबो हाणे तूं मूंखे ॻाल्हाइण सेखार भला हल भला ॿुधाए तारीख़ कई अॼु तारीख़ जी 22 अरे 22 तारीख़ न चओ अरे थियो छा आहे 22 तारीख़ यार पुछी तारीख़ पाण वरी तो 22 तारीख़ न चओ हालत आहे यार तो माण्हू त 22 तारीख़ त आचर मोरी माईअ सां निकाह कयो निकाह पोइ यार कोई शायदि मां हुयुमि छा हुनजो जो मूंखे पियो भड़की ॾियो ॻाल्हाई वञी आचर खे ॿध न मूंखे पैसा ॾे त मां ज़मीन जो कमु कयां न त न कंदुमि ज़मीनदार सां थोरो कंधु हेठि करे ॻाल्हाइबो आहे छा जो हेठि करे ॻाल्हायूं को ज़मीनदार घर वेठे थो पैसा ॿुधाए या पंहिंजी मज़दूरी सां कयूं तॾहिं थो पैसा ॾे ॾियो त पैसा बि कोन था वरी कंधु हेठि करे ॻाल्हाए हालत आहे तो माण्हू आहे यार पैसा ॾे मूंखे पैसा ॾे बसि हिन महीने ॾे मां खंडु वठां खीर वठां पती वठां यार घर तो वञा माई मिलियो थी कॾहिं तॾहिं कहिड़ो भींगे ज़मीनदार ॾे वञी कमु कयो अथई तूं मुंहिंजो हारी आहीं या को सेठ आहीं जो कंधु मथे करे पोइ ॻाल्हाई मूंसां छा जो कंधु हेठि करे ॻाल्हायो तूं को घर वेठे पैसा थो पुॼाई जा बाबा मज़दूरी था कयूं हिते पंहिंजो पघर था सुकायूं पघर सुकाइण खां पहिरीं बि हारीअ खे पैसा ॾियणु खपनि 6 महीना गुज़री विया 7 महीना पैसा ई कोन था मिलनि घर वञूं मायूं मोचड़ा थियूं वणनि बाबा कहिड़ी हालत आहे यार तव्हां हिते कमु करे फसी बैंक में पैसा पिया न उहे मूं नौकर खे चयो आहे उहो कढाईंदो पाणी पैसा मूं चया नौकर खे इन जे आसरे घणा साल थी विया महीना थी विया गुज़री विया हिते नौकर त को तुंहिंजो नौकर अचे न को तूं अचे अॼु अलाए की क़िस्मती ते निकिरी पियो मां त हाणे बसि बनी अहिड़ो अशर कयां उहो छा आहे असल में ॻाल्हि छा आहे न बाबा असल में ॻाल्हि इहा आहे त आउं पाण जेठि कमायां थो न उन ई मूंखे पैसा कोन ॾिना